टंडो मोहम्मद खान डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब में हाजी शफ़ी मोहम्मद सठियो पंहिंजे सत सां गॾु मौजूदु आहे। इन वक़्तु हाजी साहब दोस्तनि जे साम्हूं कुझु ॻाल्हियूं रखण थो चाहे। जी हाजी साहब, तव्हां छा था फरमायो ऐं सिंधी उस्ताद सां तव्हांजो कहिड़ी अपील आहे, हुकूमत सां कहिड़ो मुतालबो आहे? सिंधी जे सवाल प्राइमरी उस्ताद खे गुज़ारिश कंदुसि, अपील कंदुसि त पंहिंजे जाइज़ हक़ जे लाइ जाॻो। जेकॾहिं हींअर न जाॻिया त पोइ कॾहिं बि तव्हांजा मसइला हल कोन थींदा इनशाला। पूरो उमेद इहा त 10 फेबरवरी 2025 कराची सिंधी उस्ताद जो इनशाला समूड हूंदो। सिंधी उस्ताद जा एॾा वॾा मसइला बि आहिनि। हुकूमत सिंध बार बार उन्हनि खे मञियो आहे। सूबाई वज़ीर तइलीम ऐं सेक्रेटरी तइलीम असांजो समरियूं फाइनेंस डिपार्टमेंट खे मोकिलियूं, पर फाइनेंस डिपार्टमेंट ऐं वज़ीर अला सिंध उहे माना उस्ताद दुश्मन, उन पॉलिसियूं तइलीम दुश्मन। ऐं उन जेके सिंध जा उस्ताद साथियो अचो, हर प्राइमरी उस्ताद पंहिंजो फर्ज़ सम्झी पंहिंजे हक़नि जे लाइ, पंहिंजी इज़त जे लाइ, पंहिंजी सिंध जे लाइ, पंहिंजी सिंध जी तइलीम निज़ाम जे लाइ अचो। हिकु थियूं ॿी सूरत में मसइला हल थींदो। जेके दोस्त काफ़ी चवनि पिया त ॻाल्हियूं थी वयूं आहिनि, फलाणे टाको ॻाल्हायो, फलाणे ॻाल्हायो, कंहिंसां बि ॻाल्हियूं कोन। हींअर ऐलान थो कयां, कंहिंसां बि ॻाल्हियूं कोन। जेके ॻाल्हियूं करियूं उहो कराची प्रेस क्लब ते सिंध जे उस्तादनि वटि अची हली ॻाल्हियूं करे। केरु बि उस्ताद कंहिं बि वज़ीर वटि, मुशीर वटि न वेंदो ऐं के बि ॻाल्हियूं कोन्हनि। असांखे पंहिंजा नोटिफिकेशन घुरजनि। ॻाल्हियूं छा जूं? असां सभु चवंदा असांखे पंहिंजे हक़नि जा नोटिफिकेशन ॾियो। जेका तइलीम खाते वारनि, सूबाई वज़ीर तइलीम ऐं सेक्रेटरी तइलीम उसूली तौर ते इतफ़ाक़ कयो आहे त सिंधी प्राइमरी उस्ताद खे हाणे 17, 18, 19, 20 ग्रेड मिलणु घुरिजे। जॾहिं सूबाई वज़ीर तइलीम ऐं सेक्रेटरी तइलीम इहा शइ मञी था त पोइ वज़ीर अला हरूभरू उस्ताद जे मसइले में टंग थो अड़ाए। वज़ीर अला पंहिंजे 100 लोथ वज़ीरनि जी खणे थो ऐं जेके सिंध दुश्मन मनसूबान उन ते अमल कनि था। पर प्राइमरी उस्ताद जेको क़ौम जी तक़दीर बदिलाए थो, जेको क़ौम जी मुल्क जी सवारु उनखे ज़मीन खां आसमान ते पहुचाइण जो ज़रियो आहे। उस्ताद ख़ुशहाल हूंदो त सिंध ख़ुशहाल हूंदी, सिंध ख़ुशहाल हूंदी त उस्ताद ख़ुशहाल हूंदो। उन जे लाइ हर प्राइमरी उस्ताद मुंहिंजे भाउ, मुंहिंजी भेण खे ऐं अपील थो करियां। मूं हीउ महीनो पूरो थियो आहे, राति ॾींहुं सॼी सिंध में तबलीग कई आहे। सभु भाउर आहियूं, को बि तफ़रक़ो कोन्हे। कुझु दोस्त चवनि त असांखे हाजी साहब पाण कोन्हे दावत ॾिने। हाणे आउं सवाल उस्ताद वटि हिकिड़ो नथो वञी सघां। जेतिरी मुंहिंजी पहुच हुई, मुंहिंजी रेंज हुई, अञा बि इनशाला अॼु ऐं सुभाणे प्रोग्राम रखंदमि। पर इहा आचर्य जो ॾींहुं आहे ऐं सुभाणे शाम जो कराची हली वेंदुसि। उनजे लाइ हर उस्ताद हीअ दावत सम्झी, ख़ुदा हीअं का बि इख़्तिलाफ़ात कोन्हे। सभु लीडर आहियो, मूंखे लीडर थियण जो शौक़ु आहे, जेको मूंखे अॻुवानी थियण जो शौक़ु आहे। चाहियां थो त हींअर गॾु थियो, हींअर न गॾु थींदा कॾहिं मसइला हल कोन था अचो। हींअर असांजी सभिनी पाइप लाइन में आहे। जेकॾहिं हींअर तव्हां पंहिंजे हक़ जे लाइ सुजाॻ थियो, कराची मुंहिंजे सभु उस्ताद गॾु इनशाला असांजा मसइला हल थींदा। तव्हांजी वॾी महिरबानी। इहो हाजी शफ़ी मोहम्मद सठियो, जीअं तव्हांखे ॿुधाईंदो हलां, तव्हां मुतालबनि जी मञता जे लाइ हिते अॼु दोस्त गॾु थिया आहिनि ऐं हींअर हाजी साहब पंहिंजे लाइ अमल जो ऐलान करे चुको आहे। वधीक तव्हां सां गॾु लाइन ते मौजूदु रहंदासीं। ऐं आरिफ़ क़ुरैशी, प्राइमरी स्कूल टीचर टंडो खान।